खैरपुर मां ख़बर ॾिनल खैरपुर भरिसां कंदराज जागीरानी बिरादरी जे चीफ मुक़दम बोतार मीर शाह बेग खान जागीरानी जमायत उलमा इस्लाम जे उम्मीदवार यूसी वाह बुरड़ा चेयरमैन जो आज़ाद उम्मीदवार हाफिज मोहम्मद सिकंदर बुरड़ो आज़ाद उम्मीदवार जिला काउंसिल लाला अब्दुल्ला जागीरानी जनरल काउंसिल वार्ड नंबर 2 जो आज़ाद उम्मीदवार निजामुद्दीन जागीरानी जी हिमायत कई दे कलोड़ी जी जागीरानी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची हिमायत कई जिते जागीरानी बिरादरी जो मुक़दम मीर शाह बेग खान जागीरानी जो संदसि राॼ वालियानो इस्तक़बाल कयो गुलाब जो गुलनि जूं पतियूं वर्खा कई ऐं उबड़ाईंदड़ नारा हणी इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते पंहिंजे राॼ खे बल्दियाती इलेक्शन में जमायत उलमा इस्लाम ऐं आज़ाद उम्मीदवारनि जी भरपूर हिमायत कंदे 26 जून ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई इंशाअल्लाह असांजा नामज़द उम्मीदवारनि खे कामयाब कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।